आलमीन वल्लाकिबतु लिल्मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान वयब्का वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुस सादिकुल अमीन। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन वला तकुन खामिसन फतुलक। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफिर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई मदीने वारे साईं जे मथों दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस दिल में इस्लाम की मोहब्बत नहीं है समझ लो तो उसकी किस्मत में जन्नत नहीं है। जिस दिल में कुरान की मोहब्बत नहीं है जिस दिल में कुरान की मोहब्बत नहीं है समझ लो तो उसकी किस्मत में जन्नत नहीं है। जिस दिल में मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा की मोहब्बत नहीं है समझ लो तो उसकी किस्मत में जन्नत नहीं है। नबी नाना अली बाबा नबी नाना अली बाबा निस्बत हो तो ऐसी है
चले खंजर करे सजदा, इबादत है तो ऐसी है, हसनो से नणु शाहजादा बई, जिनजी सूरत मिसल मोहम्मद हुई। सुभान अल्लाह। गड्ढदा क्यों जी बैरन की खबर पवे तो मौली साहब अकेलो ना है, जमात पुजी हुई। जोर सां चो सुभान अल्लाह। कोई केतरो भी करे सिंगार, कोई केतरो भी करे सिंगार, पो भी मेहमानो मिट्टीअ जो वो कर कब्र में कम अचे। कोई चीज हमें मिले या न मिले, बस मुस्तफा मिले। कोई चीज हमें मिले या न मिले, बस मोहम्मद मुस्तफा मिले। वो शय मिले जिस खुद खुदा मिले। मुझा दोस्तों एं बुजुर्ग भाईरो, दुआ है अल्लाह तबारक व तआला खा शाल अल्लाह पाक मुना चीज जा लफ्ज पंजे बारगाह इलाही में कबूल मंजूर फरमाए। अल्लाह पाक तवां जो अचण वेहण बुधण पंजे बारगाह इलाही में कबूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह सालानी कॉन्फ्रेंस खुश नसीब आयो जो अल्लाह ताला तवां के घरां घुराए करे पंजो पाक कुरान पाक बुधराए थो। मुझा दोस्तों एं बुजुर्गो भाईरो, अल्हम्दुलिल्लाह वडी मेहनत सां जिद्दो जिहद सां असांजो मोहतरम बिरादर मुजाहिद इस्लाम मौलाना अब्दुल हमीद महर साहब केडो त हिन जो ख़र्च हुंदो, शामाना देगियूं वरी चांवर वरी गेह, इहो भी जमात जे लाइ आहे कि न। पर रब तो फरमाए कुरान जे करे तो खाराया, न तो मुफ्त में केर प्लेट भी कंहिंखे नथो खाराए, आहे कि न। मुझा दोस्तों ऐं बुजुर्गो भाईरो, अल्हम्दुलिल्लाह ये कॉन्फ्रेंस मुबारक जे लायक है। ये मुबारक मां न साईं अब्दुल हमीद महर साहब न ब्या जा दोस्त असा जा मुबारक किथे दींदा, रहमत वारा मलाइक मुबारकू ॾेई विया। सब त चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तों ऐं बुजुर्ग भाईरो, तवां घरां आया आयो खाली, हितां मोटिया वेंदो त रहमत सां माला माल थी वेंदो। अजो को मुझो मौजू आहे मौत जे बारे में। मानुन को मौत विसरी विया, कब्र याद नहीं, आखिरत याद नहीं। हर एक के पंहिंजी वठ वठां लगी पई आहे। को चवे तो मुखे कपड़ा भला हुजन, को तो चवे मुझो खाधो भलो हुजे, मुखे गाड़ी सुठी हुजे। या खबर ना है त असांखे कब्र भी सडे थी। कब्र भी मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया फरमायो कब्र ॾींहं में 3 दफ़ा पुकारींदी आहे। घणा चक्कर? 3 दफ़ा। असांखा मौत विसरी वियो, कब्र विसरी वई, क़यामत विसरी वई, हिसाब किताब विसरी वियो। अखियूं पटलाहन, समझूं था त हर शय मोजी आहे। अखियूं बूट जन थियूं, हर शय हिन खां परे आहे कि न।
मुझा दोस्तों बुजुर्गो तवज्जो क्यों मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया सरताजुल अंबिया ताजदारे मदीन मोहम्मद मुस्तफा तुझो नबी मुझो नबी जिन्नन जो नबी हेवानन जो नबी पखिन जो नबी जीतन जो नबी आसमान वारन जो नबी जमीन वारन जो नबी मदीने जे मीर फरमायो तोहफतुल मोमिनुल मौत अल्लाह अल्लाह पाक मोहम्मद करीम फरमायो मोमिन जे लाए मौत तोहफो तोहफो तू भले मौत के विसार मौत तो के को न विसारींदी ओ मुजाद ओ कलमे पढ़ण वारा मुंजा तवज्जो कर आत तो के मौत जे बारे में बुधाया एकड़ो शख्स गरीब मिस्कीन रोड रसा रस्ते साचे थो कपड़ा फाटल जुती शिकल अल्लाह रात जो अदरा थी हुई थक जी करे अची करे कंहिं बंगले में टिकियो अची करे सरदार ॾिसे दो कपड़ा फाटल पेर मेरा हे मुझी खड दे कीअं सुतो उतारे करे उन फकीर के चवे दो फकीर ही मुसाफिर खानो न ही मुझो बंगलो ही मुझियो ता कयो मुसाफिर खाना उॾई वञी ॾिस मुसाफिर खाना रोड रस्तनि ते मिलंदा थई हे मुझो मुसाफिर खानो न ही मुझियो ता कयो अल्लाह अल्लाह ओ गरीब मिस्कीन चवे दो सरदार साहब मां तो का पैसा न दो घुरा पानी न दो घुरा कपड़ा न दो घुरा मुखे रातो की रात टिकण दे वरी सुबह थींदी त मां हलियो ईंदुसि मूंसां महिरबानी कर मां निंड कया निंड करे वरी सुबह थींदी हलियो ईंदुसि सरदार साहब ज़ोर भरियो तू हिते न रहो छा चए सही हिते न रोई करे फकीर चवे दो सरदार साहब पो मां वेंदुसि अॻ में तोखां सुवाल कंदुसि छा के सही सुवाल कंदुसि अगर सुवालनि में मुंहिंजी ॻाल्हि समझी वई सब तो चो सुभान अल्लाह रोई करे चवे दो सरदार साहब इन बंगले में तो खाग में केर रहंदो हो चे मुंहिंजो बाबा साईं रहंदो हो केर साईं बाबा साईं तुआरो बाबो किथे वठी अचदो न सां मिल रोई करे चवे दो फकीर बियो साल दिवा मुझो बाबू भी फोथियो अल्लाह अल्लाह भला तुझे बाबे खाक में के रहंदो हो चे मुझो डाडो साईं रहंदो हो चे तुआरे डाडे के वठी आ तो उन सां मिलो चे मुझो डाडो भी हलियो वियो मुझो पर डाडो भी हलियो वियो रोई करे फकीर चवे दो सरदार तू भी को न रहंदे न तुझो बाबो रहियो न डाडो रहियो न पर डाडो रहियो तंहिंजी माना हर शइ इते पई हूंदी कुछ भी साण को न खणी हलबो हर शइ इते ही पई हूंदी आहे कि न सिर्फ कफन में अण सिबियल सोबीन न बटन न खीसा हे वडाईया पेनू वारी सूरत में भले मौलवी हुजे पीर हुजे सरदार हुजे खान हुजे रब दो फरमाए सब मुझे पेनू जी सूरत में आए कि न जेको कल स्त्री जा कपड़ा पे पाए
भला भला हीरन जा टोप पियो पाए अज उनखे टोप नथो पारायो वञे जेको बोस्कीअ जा कपड़ा पाईंदो हो बोस्कीअ जो पटको ॿधंदो हो अज उनखे बोस्कीअ जो पटको नजर अचे थो हा मां तव्हां सां थो ॻाल्हायां नथा ॻाल्हायो हर शइ इते पई हुंदी अल्लाहु अकबर इन जलसे जा मोर हूंदा शहीद इस्लाम अल्लाह अल्लामा डॉक्टर साहब सब जो सुभान अल्लाह ओ जन्नत जे हूरन में जो निंद्रदो करे ओ जन्नत जा मजा थो माणे दुनिया में भी रब के राजी करे वफात का बो शहादत का वो रब के राजी करे हाणे तवज्जो कर ये दुनिया आरजी मदीने जे मीर आमिना जे लल इमामुल अंबिया फरमायो अद्दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफिर ओ मुंजा उम्मती ही दुनिया आरजी काफर जे लाए दुनिया जन्नत या कलमे पढ़ंदड़ जे लाए दुनिया जन्नत जन्नत नाहे आज़माइश ईंदी तकलीफ़ ईंदी रुकावटूं बणबियूं आहे कि न आज़माइश मोमिनन ते ईंदी आहे कंहिं ते ईंदी आहे ॻाल्हायो नथा कंहिं ते ईंदी आहे कलमे वारनि ते ईमान वारनि ते ओ जेके चवंदा अल्लाह जान भी तो ॾिनी जान कंहिं ॾिनी आहे नथा थोड़ा था ॻाल्हायो पंहिंजी आवाज़ जान कंहिं ॾिनी ज़मीन कंहिं ॾिनी आसमान कंहिंजो सिज कंहिंजो चंड कंहिंजो पाक मुहम्मद मुस्तफा कंहिंजो तव्हां सां कंहिंजो सहाबी कंहिंजो अहल बैत कंहिंजो आले रसूल कंहिंजो रब्दो फरमाए हर शइ मुंहिंजी तुंहिंजी कुछ भी नाहे अल्लाह अल्लाह तॾहिं सरदार साहब फ़कीर खां माफ़ी वठी करे चवे थो फ़कीर माफ़ कर बराबरी मुसाफिर खानो रात भी रहो ओ सरदार जेको टिकण न पियो ॾे बदनो पाण भरे ॾिनई बिस्तरो पाण विछाए ॾिनई मानी पाण खणी आयो उन ग़रीब मिस्कीन के कपड़ा भी भला पारे सब तो चो सुभान अल्लाह हाँ पंहिंजी कुछ भी नहीं पंहिंजी अखियां सां ठाही आहे सच ॿुधायो अखियां सां ठाही आहे कन्नु हथ पेर असां ॾो इहो कयो आहे जो रब जी वहदानियत ॿुधाईंदा आहियूं ॿियो असां कंहिंजूं मींहं जा ढगा चोराया कोन्हनि हा असां शरीयत मोहम्मद मुस्तफा जी ॻाल्हि कई आहे कि न असां अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि कई आहे अॼु व्याज ते पाबंदी नाहे रुश्वत ते पाबंदी नाहे जुआ ते पाबंदी नाहे पाबंदी आहे त मदरसनि ते आहे पाबंदी आहे त पटके ते आहे पाबंदी आहे त ॾाढ़ीअ ते आहे अॼु नाच गाने ते पाबंदी नाहे मुसलमानो सुजाग थियो या सॼी अमेरिका जी यहूदो नसारा जी सियासत सां चवनि था मौलवी ख़त्म कयो मौलवी ख़त्म कोन थींदा मौलविन जो मुहाफ़िज़ अल्लाह मौलविन जो मुहाफ़िज़ केरा सब नथा ॻाल्हायो थोड़ा था ॻाल्हायो मौलविन जो मुहाफ़िज़ केरा मुसलमानन जो मुहाफ़िज़ केरा ज़मीन जो मुहाफ़िज़ केरा कुरान पाक में मूं तफ़सीर पढ़ियो जेको अल्लाह वारनि सां खौसंदो आहे न पोइ रब उन्हनि खे मिटीअ वांगुरु सफ़ा बोरा बोरा करे छॾींदो आहे काॾे वियो फिरोन काॾे वियो नमरूद काॾे वियो कारून काॾे वियो अबू जहल
काॾे वियो अबू लहब, काॾे वियो उतबो, काॾे वियो शेबो, काॾे वियो उमय्य बिन खलफ, जेको मुंहिंजे बिलाल खे तकलीफ़ ॾींदो हो। अॼु बिलाल जो नालो था वठूं त दिलि ठरी थी पवे। आहे के न आहे बि हबशी नबी साईं जे दीन सां मोहब्बत के। तू छा ॾिनो आहे दीन ख़ातिर? तू प्यारे वाह जा पकोड़ा खाई वॾो थियो आहे। हा सहाबा जानियूं ॾिनियूं, जानियूं सहाबा पंहिंजा बच्चा ॾिना। असां वरी निकिरूं नथा बाबा मौलवी माराईंदव दहशतगर्द। तवजो कर, अगर जे करें तो असां अल्लाह जे राह में हलियां दे त सौदो ॾाढो सस्तो। रब तो फरमाए कुल मन अलैहा फ़ान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। अल्लाह रब तो फरमाए ओ मुझा दादलार नबी, ओ मुझा प्यारा नबी, ओ मुझा महबूब नबी सोना पंहिंजी पाक ज़बान सां ऐलान कर। अल्लाह केड़ो ऐलान कया? सोना नबी ऐलान कर कुल्लु मन अलैहा फ़ान। हर शय फना थी वेंदी, फना थी वेंदी। सिज फना थी वेंदो, चंद्र फना थी वेंदो, ज़मीन फना थी वेंदी, हर शय फना थी वेंदी। सुणा बाक़ी कहिड़ी शय रहंदी? वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। हिकड़ी शय अल्लाह जी रहंदी, ओ जेका हमेशा वारी। अचो त प्यारे वारो कुरान ॿुधायांव। अल्लाह जे कुरान में पढ़ण भी रहमत आ, कुरान ॿुधण भी रहमत। रब जो फरमाया यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तौसीलल अज़ीज़ुर रहीम लितुंज़िर कौमम मा उन्ज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। अल्लाह रब तो फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। रब तो फरमाया अय्युहल मुदस्सिर। सब त चओ सुभान अल्लाह। मज़े जो जवाब नथो अचे, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, गॾिजी चओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए वज़्ज़ुहा वज़्ज़ुहा वज़्ज़ुहा। ओ सोना नबी तोखे अकेलो मां रब को न छॾींदुसि। आहे कि न? सोने नबी जे चेहरे मुबारक जो अल्लाह ओ नबी जेको हा करे त हिलाल न करे त हराम। रब तो फरमाए वज़्ज़ुहा कसम आहे कचड़ी मंझंन जो वल्लैली इज़ा सजा कसम आहे सोना रात जो मा वद्दक रब्बुक वमा कला। न रब तोखे छॾियो न विसारियो। अल्लाह ये मक्के जे मुशरिकन बकवास लाई अल्लाह कावड़ी जियो मोहम्मद ख वही न थी अचे। अल्लाह फरमाओ सोना इन्हनि जी बकवास ते सोना दुख न कर, दुख न कर। मां तुझे जुल्फन जो बयान भी कुरान में सोना मां रब तोखे लकबन सां सॾु कयो। रब तो फरमायो अमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाह
चो त मोहम्मद मुस्तफा असा के जानन का वधी का प्यारो औलाद का वधी का प्यारो बच्चन बारन का वधी का प्यारो हत्ताक पंहिंजी जान का वधी का प्यारो रब जो फरमाए ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। ओ मुझा महबूब नबी, ओ मुझा प्यारो नबी, सुना चो ते सैमा अल्लाह मोहब्बत न कंदो साने जे सैमा मोहम्मद जी ताबेदारी न कंद। सब त चो सुभान अल्लाह। अज माण्हुनि खे ॾाढ़ी नथी वणे, पटको नथो वणे, हुजूर जी शरीयत नथी वणे। मदीने जे मीर फरमाओ आखिरी ज़मानो थींदो, आखिरी ज़मानो ईमान बचाण ई हुंदो जी तिरीअ ते टांडा। ए वो ज़माने में गुज़रो पिया हाणे आहे कि न? टीवियूं डिशूं जागूं निकियूं मुसलमाननि जो कबाड़ो थी वियो। सॼो ॾींहुं मुसलमान टीवी डिश थो ॾिसे, वीसीआर ते वेठो आहे, धिक्का थो खाए। अज़ान अचे थी, नमाज पढ़ण लाइ तैयार न आहे। तंहिंजी माना त मौत यादि कोन्हे, मौत यादि हुजे सां त टीवी ॾिसे हा, मौत यादि हुजे सां त व्याज न खाए। मदीने जे मीर फरमाओ व्याज ईअं अथव ॼणु सकी माउ सां ज़िना कयई, सो भी हिकु चक्कर न। अल्लाह अल्लाह सोने नबी फरमाओ 70 दफा, घणा साईं 70 दफा पंहिंजी माउ सां ज़िना थो करे। हुक्मरानो व्याज ते पाबंदी न थाणो, जुआ ते पाबंदी न थाणो। असांजे उलमा ते शहीद क्यों था, असांजा बुजुर्ग हटायो था रस्ते सां। इंशाअल्लाह शहीद जो खून रायगा नाहे, उन जो फर्जंद भी शहीद वांगुरु गजे थो गजे। अखबारनि जे अंदर ॾिसनि था डॉक्टर आकिल राशिद। सब त चओ सुभान अल्लाह। नारो लगण खपे त मुजाहिदन वारो नारो लगण खपे, बाक़ी मादी कुकड़ी जूं बांगा न ॾियो। जिंदाबाद। मौलाना साईं रोशनदीन महर साहब भी अचे तो नारे तकबीर। माशाल्लाह, हिम्मत क्यों बस तवज्जो क्यों। हे जानियूं ॾींदा जमियत वारा हणी हंद कंद। सब त चओ सुभान अल्लाह। असा मौत खां ड्रजंदा न आहियूं, ड्रजंदा उहे आहिनि मौत खां जेके मौत खां ड्रजंदा। मौत जी ॻाल्हि कर न, वॾेरनि खे न वणंदी, हिननि खे ॼण मरणो ई न आहे। मुल्लनि खे सदाई मरण याद आहे, चवंदा न। मदीने जे मीर आमिना जे लाल अल्लाह अल्लाह पाक मोहम्मद करीम फरमायो जेके मौत याद हूंदो गुनाह न कंदो। अल्लाह अल्लाह तवज्जो क्यों। अल्लाह तो फरमाए ओ मुझा तो दिलो नबी, ओ मुझा महबूब नबी तो जो कर आ तो सुने नबी जे साहबी जो शान बुधोयो। पाक मोहम्मद करीम जो साहबी जंहिंजो नालो सफीना याने बेड़ीअ ते सफ़र करण वारो। अल्लाह अल्लाह हुजूर जी मोहब्बत में अचे तो साहबी फरमाए दो सफीना मां बेड़ीअ ते चढ़ी करे वेठुसि। ओचते हवा जो तूफान जी वियो, मुंहिंजी बेड़ी भॼी पई, मुंहिंजी बेड़ी फट थी वई। हिकिड़ो तख़्तो हथ अची वियो, उन तख़्त ते चढ़ी करे वेठुसि। अल्लाह अल्लाह उन तख़्त खे पियो चवां वहे त अल्लाह जे हुक्म सां वहे त अल्लाह जे खुदा जी ज़ात जो कसम। साहबी फरमाए तो वो फटो ईअं पियो हलाए जीअं मुहाणो बेड़ीअ खे हलाईंदो।
अल्लाह अची करे दरिया जे हुन भरमान तुझ हुन कपद लही करे शुक्र कयम शुक्र अल्हम्दुलिल्लाह सफीन भलाए न फटे दे शा पड़ियो ही चवे दो बिस्मिल्लाह मजरिहा व मुरसाहा इन्न रब्बी लगफूर रहीम। सुना भला दुआ केड़ी पड़ी है चे सुबहानल्लज़ी सख्खर लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बी व इन्ना इला अल्लाह। सफीन फरमाए दो या दुआ पड़ी करे निकतो से खुदा जी सा जो कसम उन फटे अची करे मुके दरिया जे हुन भर कढियो हाणे बाहर निकरण सा वडो जंगल दरिया जे हुन भर जंगल हो उन जंगल जे अंदर शींह भी रहंदा माकोड़ा भी किवलियूं भी जानवर भी आए कि न हर जानवर अल्लाह केड़ी त जमात दी अचे सब त चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं अब्दुल हमीद जलसो हाणे ही भरजियो सब त चो सुभान अल्लाह मोहब्बत में चो सुभान अल्लाह। आए जानियूं दींदा हर से जानियूं दींदा हे हटण वारा थोड़े ही मुजाहिद पंहिंजे जानन सां खफन बदंदा सब त चो सुभान अल्लाह। तवज्जो कर अल्लाह। सफीन फरमाए दो अजी करे जंग जो शेर मुखे दिसे राड़ करे डोड़ंदो अचे दो मां दिल पक्की करे बीठो मस तो असा जेड़ो जे त बिए ही कोना वो तो हुजूर जो साहबिया सब त चो सुभान अल्लाह। तो असा जी हिते इती कन दी बिए थोड़ी दब थो मिले सो मौली साहब मेहरबानी असा तहां जी नहीं डाल सरदार साहब जेल में न जराई शहीद इस्लाम दी 9 महीना अल्लामा डॉक्टर साहब जेल में होया यूसुफ अलैहिस्सलातो वस्सलाम अल्लाह जो नबी जेल में वयो अब वारिस थींदो त पो जरूर तकलीफ आईंदी ज़करिया नबी करत जे अंदर कटबो पियो उलमा जे मथो अगर शहादत आई त मेणो नाही जिंदा भी गाजी हुयो सब त चो सुभान अल्लाह शहीद थिया अल्लाह फरमाया अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ओ पाकरू निकरियो अल्लाह चवे पियो सुभान रब्बियल आला सब त चो सुभान अल्लाह। ये लफ्ज खणी रब के प्यारो थियो रब के चल तो असा के भी रब शहीद वारो मौत दी बुधी शरियो हे हुसैनी लश्करा जमियत उलमा इस्लाम हे सिद्दीकी लश्करा हे फारूकी लश्करा हे हैदरी लश्करा उस्मानी लश्करा हे चो मुहम्मदी लश्करा सब चो सुभान अल्लाह गरजी चो सुभान अल्लाह। ए वहाबी हन वहाबी ए देबंदी सब चो सुभान अल्लाह। हां जानियो असा दींदा सी हलवे खोर थोरो ही जानियो दींदा हुनन के हलवो मुबारक असा के शहादत मुबारक सब चो सुभान अल्लाह। जडी सखर नामू से रिसालत रैली हुई मुझे मुर्शिद साईं अब्दुल समद शाह चयो हो तवज्जो कर जडी शहीद इस्लाम भी होया खेड़ीअ खां जेका रैली निकती ही हजरत साईं जन अब्दुल समद साहब दामत बरकातुल आलिया फरमायो मां अब्दुल समद के रसो विझी करे सजी सखर में गेलियो मां वो बर्दाश्त कंदुस चयो साईं मीडिया वारा इंदा ता जो फोटो निकरंदो पाण फरमायो तवा छडे दियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खातर अब्दुल समद जी जान वने तो सौदो डाडो सस्तो आए कि न हां नबी सिंह के सुना तो अल्लाह वारन सुना तो खे केड़ी खबर नबी सिंह असा के पटको न थो वणे दाढ़ी न थी वणे जे के दाढ़ी आ त टोकया जेके पटको आ त टोकया मौली साहब के 100 या 500 दिने सो भी मोथा समझी
आए कि न हाँ बस मिला मुल्ला मोथा जन मिले ॼास मोथा समझी न दियो सदको कढो जानी माली कौली फेली अल्लाह जे लाइ इबादत या कंहिंजे लाइ अल्लाह जे लाइ तवज्जो कर साईं अब्दुल समद साहब फरमायो मां अब्दुल समद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ख़ातिर अब्दुल समद इन गोलीअ खे चुमी ॾींदो अल्लाह सब त चओ सुभान अल्लाह असां फाईअ खे चुमी ॾेई करे नबी संजे शान ख़ातिर फायूं ॾींदासीं फाइन ख़ातिर हलिया वेंदासीं जानियूं ॾींदासीं बच्चा ॾींदासीं औलाद ॾींदासीं हर शइ कुर्बान कंदासीं जॾहिं मुंहिंजो शहीद इस्लाम शहीद थियो खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजो साईं अब्दुल समद साहब लाड़कणे जमल पुगा ही लफ़्ज़ खणी करे चयो सालमन मां अब्दुल समद का वकील शनीवतो जमीयत उलमा इस्लाम जो वकीलो अल्लाह अल्लाह चेहरे ते चुमी ॾेई करे नेड़ा मुबारक ते चुमी ॾेई करे चवे दो डॉक्टर साहब अज मुखा जुदा थी वे अज जमीयत उलमा इस्लाम के सॾे वे अल्लाह अल्लाह खोड़न दोस्तन उन जो शहादत वारो चेहरो भी ॾिठो हूंदो इए चेहरो लॻो पियो आहे ॼण जागे थो मुरकदस चेहरे ते आए कि नहीं अल्लाह साईं जन ये लफ्ज क्या डॉक्टर साहब तुझे लाए दुनिया में आलम मौलवी कारकुन तुझो इस्तकबाल कंदा हा अजो रब जा खुद मलाइका हुरू तुझे इस्तकबालिए में सब त चो सुभान अल्लाह मोहब्बत में चो सुभान अल्लाह अल्लाह मुझे कह दे सिंध केड़ा लफ्ज क्या अल्लामा डॉक्टर साहब लाए क़ायदे जमीयत इमाम इनकलाब मौलाना फजल रहमान साहब चो ज़ालिमन मुझी चेल टोड़े विधी ज़ालिमन मुझी चेल टोड़े विधी ज़ालिमा ये जमीयत उलमा इस्लाम जा बच्चो चो डॉक्टर सब तो चो इंशाअल्लाह हाँ हर मोड़ ते डॉक्टर जा चो जियाला तहां के मिलंदा इंशाअल्लाह न तो करे जेड़ी जमीन में विंदे त डॉक्टर मिलंदा आए कि न एरे मां संभाणन साहब ने वणा पियो भिट दी वडो जलसो हुयो एकड़ो बेचारो कुराड़ो मुझे इन दिस्तार के दिसी करे चढ़ो चे डॉक्टर साहब जिंदाबाद सब त चो सुभान अल्लाह माना एडी उन जे ईमान जे अंदर डॉक्टर साहब जो अल्लाह मोहब्बत रखी छडिया आए कि न मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया जो साहबी फरमाए दो तो जो कर खुदा जी ज़ात जो कसम जंग जो शेर डोड़ंदो अचे दो भजंदो अचे दो मौत छो जे साहबी त मौत को रजंदा कोन हां हां सही असा जा उलमा पंहिंजे मौत के तिरीअ ते खयूं घुमन था रजंदा उहे जेके मौत दे वेझो ही पर मौत कोन छडी लोहन कोटन में लिखी तभी मौत फी बुरूज मुशय्यद कुरान तो फरमाए किथे भी लिखे तभी मौत लोहन कोटन में होजे तोड़े पेजारन में होजे जहाजन में होजे बंगलन में होजे उते भी उस्ताद सांगे बुधाए पियो अंग्रेज तहकीकात कई तवज्जो कर एकड़ो मानू सफा मरण में पयो मरण में सफा समझो त हाने सीरस में वो उनके काए में बंद क्यों छा में काओ सजो बंद करे सफा सोई जे पाखड़े जेतरो भी सुराख न छडियो सफा समझो त हाने दिसो काए मौत रूह केड़ी छया जेको निकरे दो जमल निकतो त डज ठका थियो न कायमा खबर ही न पई त हमरा लभे केरो इज़राइल जी मुक्कद वरी मुक गया न हां इनन जा कावा छा कन ते मले कडियो हलियो यार ओते पियो छड़ो खोखो दुनिया भी ई आ दुनिया जमीन आसमान जो रूह तव कुरान छा साईं कुरान अगर कुरान हलियो वियो
तहां जूं कुर्सियूं, तहां जी कॉलेज, तहां जा ये ऑफिसर, तहां जा ये जेके इदारा थव, ये नर थव कुरान वारन सा न खैसो। कुरान वारन को माफी वठो अची, आलमन का माफी वठो अची, मदरसन का माफी वठो अची। असा दहशतगर्द न आहियूं, असा इंतहाई पसंद न आहियूं, असा शिद्दत पसंद न आहियूं। असा के शहीद इस्लाम डॉक्टर साहब इहो पैगाम दिनो आ, असा अमन पसंद आहियूं। असा केर आहियूं? मदीने जे मीर केड़ो पैगाम दिनो साईं? अमन पसंद। माशाअल्लाह तवज्जो कर, साईं अची वियो, साथी भी अची विया जेके नात खान। तवज्जो कर, मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया जो साहबी जवेदो न जंग जे शेर के चम अंता सद्दुल बर। ओ जंग जा शेर ख्याल कजाए, हथ गडे द ख्याल सा गड जाए, वे जो अचे द ख्याल सा अच जाए। अल्लाह अल्लाह साहबी फरमाए थो, ये जे लफ्ज मां जंग जे शेर के खया, खुदा जी साजो कसमा पी रहो। आसे आसे हो रहो अची करे मुझे पैर के चुमी दे दो। चवे दो सफीना वे मुझी पुट्ठी दे द मदीने पुजाए जाए। अल्लाह अल्लाह तवज्जो कर, सफीनो फरमाए दो उन जंग जे शेर जे पुट्ठी दे चढ़े वेठो। जंग जा शेर ॾिसन था माण्हूअ के शेर खयूं तो वञे। अल्लाह अल्लाह हे तो शेर जो कमाल न है, मोहम्मद मुस्तफा जे मुरीद जो कमाल। खुदा जी साजो कसम अची करे मदीने वारे चारे सां दो अतियूं अचे। जंग जो शेर पी तो रोए, चवे तो सफीना ही तक मदीने वेंदी हाणे ल। सफीनो फरमाए तो मां जो मास ही केड़ी बेवफाई, अग में चई त मदीने पुजाए दो अचे, हाणे वरी हथ में पीरियो। खुदा जी साजो कसम ओ जंग जो शेर रोई करे चवे तो सफीना छोजे मदीने जूं गलियूं भी शान वारियूं, मदीने जो साईं भी शान वारो, मदीने जूं गिटियूं भी शान वारियूं। इन जे करे मां मदीने कोन हलंदुसि, मता मदीने में माण्हू चवंदसि शींहुं काए पियो। इन जे करे मदीने वारे साईं के मुंहिंजा सलाम ॾिजाए। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझे को चयो अल्लाह ताला कबूल मंजूर फरमाए।